वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान चीन जी तरक्याती अमल में वधीक शामिल थियण जी उम्मीद रखे थो। ॿिन्ही मुल्कनि विच में माण्हुनि जी चुरपुर सवली बणाइण लाइ वधीक पॉलिसियुनि जी ज़रूरत आहे। सदर ज़रदारी जो चवणु आहे पॉलिसियुनि जो तसलसल चीन जे मुआशी कामयाबी जो हिकु अहम सबबु आहे। शहीद भुट्टो क़ौम खे ओभरे चीन ॾांहुं निहारण जो चयो। 11 वरह अॻु सी पैक जी शुरूआत खां पोइ गवादर बंदरगाह में घणा तरक़ियाती कम थिया। गवादर बंदरगाह सदाईं सॼी दुनिया जे सीड़पकारनि जी आजियां कंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान वन चाइना उसूल जी पासदारी कंदो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान चीन जे तरक़ियाती अमल में वधीक शामिल थियण जी उम्मीद रखे थो। ॿिन्ही मुल्कनि विच में माण्हुनि जी चुरपुर सवली बणाइण लाइ वधीक पॉलिसियुनि जी ज़रूरत आहे।